रईस जो ख़ैर खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे मुड़े खे थियो अलाए छा मलाइका ई मुंहं ते कोन अथसि जे सिर ॾे ख़ैर हुजे इहो सुॾकनि जो समुंड छो पई वहाईंदी जा मां अञा जीअरी वेठी आहियां हर आफ़त सां मुंहुं ॾेई वेंदसि हा पर जीजा वरी इन मोए मिरुअ छा कयो मूसा जो ज़ोर आहे त मां सभु कुझु लिखी ॾियां ऐं मलूका थी चवे त कंहिं बि कोरे कागज़ ते सही न कजां ख़ैरा मूंखे तूं ई ॿुधा त आख़िर आउं छा कयां जीजा हाणे जे मुंहिंजी सलाह मञे त कुछ ॾींहंनि जे लाइ वञी पंहिंजे भाउनि वटि रहो ऐं सॼी हक़ीक़त करे हुननि खे ॿुधाए न ख़ैरा मुंहिंजा भाइर मुंहिंजी हिकु बि न मञींदा ओ जीजा चवंदा आहिनि त रत दांगीअ ते बि वरंदी आहे हो तुंहिंजा भाइर आहिनि वरी बि कुझु न कुझु तुंहिंजे लाइ कंदा हा मुंहिंजा भाइर आहिनि मां उन्हनि खे चङी तरह सुञाणा रत दांगीअ ते त छा पर दांगी बि उन्हनि जे मुंहं ते फेरींदी न त उन्हनि खे टके बराबरि अहसासु कोन थींदो खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे जीजा खैरां अञा जीअरी वेठी आहे तूं सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधाए त भाउनि जे घर वञणु चाहे थी या न हा ख़ैरा वेंदसि हिन घाणे खां पोइ मन उते सुकून मिले चइबो त इहा ॻाल्हि आहे आचर ऐं खानू तुंहिंजे रत जा प्यासा आहिनि वैसे मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे हिन खे मारण मां आचर वारनि खे कहिड़ो फ़ाइदो मुख़बरी ई जेका मुख़बरी करे थो आचर वारनि खे ख़ौफ़ आहे किथे धोखे सां मारिजी न वञूं हिन खे मारे आज़ाद घुमण था चाहिनि रेस आचर वारनि जे ख़ौफ़ खां हिते पहुतो आहीं जे हिते न पहुचा हां त आचर जे कहर खां किथे लिखा रेस जेस ताईं मुंहिंजो अकुल कम करे थो आचर तो जड़े मामूली इंसान खे गोली कोन हणंदो गोली छा रेस पूरा बरस्ट आई बरस्ट पर किस्मत चङी हुई जो बची वियुसि चालाक गिदड़ ॾाढो ॾुखियो मरंदो आहे सादिक तोखे पनाह मां ॾींदुसि पर उन खां अॻु में तोखे हिकु कमु करणो आहे रेस जिन हितां ॿाहिरि निकितुसि त मूंखे त मारे विझंदा छा चई मारे विझंदा ॿाहिरि अञा बचण जी उम्मीद थी सादिक पर जे असांजो कमु न कई त सोरहाना मौत पक्की समझजांइ जंग में हू रहण कोन ॾींदई ऐं ॻोठनि में असां तोखे कोन छॾींदासीं फैसलो तुंहिंजे हथनि में आहे सादिक जीअण तो चाहीं या चवां राकास खे हॾड़ सूधो गोश्त चबाड़े छॾई हुकुम कयो रेस छा करणो आहे हाणे आहे न पेर ते
कोशिश कंदुसि रेस, कोशिश कंदुसि। कोशिश न, मूंखे कम घुर्जे, कम। ठीक है रेस, कम थी वेंदो। तोखे ॾियण खां पहिरियां ही चहिरो ॾिसी छॾ। मौत खां वधीक भयानक आहे। इज़राइल विसरी वेंदुई। कम थी वञे, हिते हलियो अचिजांइ। तुंहिंजी ज़िंदगी ज़मानत मां ॾियां थो। सादो कड़ो पिया ग़रीबन बाबा। मोर बाबा जा सारे अहम कातल घुमंदा पिया वतन बाबा। आजी पुलिस कुछ भी कान थी करे। ये हाल रहो तो पोइ असांजो ॻोठ त कब्रिस्तान थी वेंदो बाबा। तव्हां दिलजाए करियो, मां पूरी कोशिश करियां थो। कातुलनि खे जल्द गिरफ़्तार कंदासीं। साहब जेॾो कसम चई तेॾो खड़ा। इन नूर मिठो जो कसम आहे त सिकंदर साहब जो हूंदे त कुछ भी नथो थी सके साहब, कुछ भी न। इंस्पेक्टर सिकंदर जी क़ाबिलियत ते अव्हांखे शक आहे छा? साहब सिकंदर साहब जी क़ाबिलियत ते शक कोन्हे, हिन किरदार ते शक आहे। छा मक़सदु आहे तव्हांजो? साहब नाराज़ न थियो बाबा। हिते जे नंढे वॾे खे ख़बर आहे त सिकंदर जहिड़ो राशि ऑफिसर ॿियो त को आहे ई कोन। इन इल्ज़ाम हणण खां अॻु इहो ॿुधायो इंस्पेक्टर सिकंदर ख़िलाफ़ अव्हांखे कहिड़ा सबूत आहिनि? हिन केस जा खनि ॾिठो शायदि आउं पाण आहियां। हीउ केस मूं पाण लिखियलु आयो आहे बाबा। पोइ एफआईआर मां मूंसां खान जो नालो छो कढायो वियो आहे? छा जाइ वारदात ते अव्हां मूसा खान खे ॾिठो? हुनखे ॾिसण या न ॾिसण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे साहब? छो नथो फ़र्क़ु पए? कानून खे सबूत घुरिजनि। तो वटि कहिड़ो सबूत आहे त मिठल खान जे क़त्ल में मूसा खान जो हथु आहे? साहब हर नंढे वॾे खे ख़बर आहे त मिठल खान जो ऐं मूसा खान जो मिल्कियत तकरार हलंदड़ो। सभिनी खे छॾियो, तव्हां सिर्फ़ु मूंखे 2 माण्हू आणे ॾियो जेके मूसा खान ख़िलाफ़ शाहिदी ॾियनि। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां थो मूसा खान खे गिरफ़्तार करियां। माण्हू ग़रीब वीचारा शाहिदी ॾियण खां लहराइनि था। छो था लड़ाइनि? बसि बाबा मूसा खान जे ख़ौफ़ खां बाबा। जॾहिं मूसा खान तव्हांखे कुझु नाहे कयो त ॿियनि खे छा कंदो? साहब कुझु करे या न करे पर मूसा खान जे अॻियां अचण खां हू लहराइनि था। जे ड्रिजनि था त असां बि मूसा खान ख़िलाफ़ को क़दम नथा खणी सघूं। हू हिकु मुअज़्ज़िज़ शख़्सियत आहे। असां मथां बि कानून जो कुझु पाबंदियूं आहिनि। वो साहब भला मूसा खान खे हलो डंड में ॿिया त गिरफ़्तार कयो न भला। ॿियनि खे जल्द कानून जे पिंजरे में बंदि ॾिसंदे, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। महिरबानी साहब, तुंहिंजी वॾी महिरबानी। महिरबानी छा जी, इहो असांजो फर्ज़ आहे। ॾिसां साईं। चाची तव्हांखे मुनासिब कोन थो लॻे त पंहिंजी भेण खे वठी अची घर में विहारियो। जेको क़िस्मत में लिखियलु हूंदसि न उहो भोगणो पवंदसि। असां क़िस्मत जे लिखे खे टारे नथा सघूं चाची। अबा खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। कुझु अकुल खां कमु वठो, अकुल जा अंधा न थियो। हाणे तव्हांजी क़िस्मत तव्हांजे भेण जे हथनि में आहे। असांजी क़िस्मत मिठल जी किरोड़नि जी मिल्कियत तव्हांजे भेण जे नाले लिखियल आहे। अबा पोइ उहा मिल्कियत भेण भाउनि खे न ॾींदी त को क़बर में खई वेंदी। चाची सच थी चई? अबा कूड़ जे मुंह में आ धूड़। खैरां कूड़ो ॻाल्हाए पंहिंजो मुंहुं ख़राब कोन कंदी। बाक़ी जे तव्हांजी इहा सुस्ती रही न त इहो मोह मूसड़ो सॼी मिल्कियत लिखाए पंहिंजे हथ में कंदो। जॾहिं इहा मिल्कियत न हिन मूसड़े जे नाले थी वई त मोह मिरू एॾो कहारी आहे जो कंहिंखे बि बख़्श न कंदो। अबा वारे वारे सां सभिनी जूं कबरूं ठाहे सभिनी खे मुकाब भेड़ो कंदो वेंदो। हाली इहा जेका न धेतर ॿधियूं वेठो आहे सिर्फ़ इन मिल्कियत जे आसरे ते। का त ॻाल्हि आहे चाची। मां चवां त मूसो ख़ान असां ते एतिरो महिरबान छो आहे? इन्हे करे अब्बा, सिर्फ़ इन्हे करे तव्हांजे मथड़े ते हथ फेरायूं वेठो आहे त जे तव्हां ख़ामोश रहो ऐं हो पंहिंजो कमु करे वञे। कोई चाची छा सलाह आहे? असांखे छा करणु घुरिजे? छा वरी छा कंदव अब्बा? वञो ॿई ॿाहिरि वञी हिन मिरूअ सां मिलो। चओसि वञी सिधो सिधो त जंहिंखे असां भेण जो संग ॾिनो हो उहो हाणे रहियो ई कोन्हे। इन करे असां पंहिंजी भेण खे हाणे वापसि वठी था वञूं। चाची मूसा ख़ान मञी थो? अबा खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। इहो मूसड़ो केरु थींदो आहे न मञण वारो?
तहांजी भेण आ, तहांजी मर्ज़ी आ। पोइ जेकॾहिं हवेलीअ में रहण ॾियोसि बि तहांजी मर्ज़ी, जे घर वठी अचोसि बि तहांजी मर्ज़ी। वधीक नसीबा पाण बि ख़ुदि मुख्तियार आ। अबा मरहूम खे अलाह जन्नत में जायूं ॾे, पंहिंजे वसीयत में साफ़ साफ़ लिखी वियो आहे त नसीबा पंहिंजी मर्ज़ी जी मालिक आ। चाहे ॿी शादी करे न करे, हवेलीअ में रहे न रहे, पर इहा मिल्कियत हर हाल में नसीबा जे नाले आ। अबा इन खां वधीक मूसड़े जो कहिड़ो कारो मोह थींदो? तॾहिं त तहांजे मथड़े ते हथ फेरी वेठो आहे न। चाची अदी असां वटि अचण लाइ राज़ी थींदी? अबा खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, तहांजी भेण आ। जे तहां भाइर थी हुन जे मथड़े ते हथ रखंदव त तहांखे छॾे काॾे वेंदी? पर जे तहांजा प्रकार इहे कहारनि वारा रहिया न, त पोइ हूअ हुन मूसड़े जे ज़ुल्म जे ततो ख़ुदकशी करे छॾींदी ऐं इहो मूसड़ो मरवान सॼी मिल्कियत पंहिंजे हवाले करे छॾींदो। तहां रुगो आङुरियुनि चटण में हूंदव। अबा इन करे त चवां थी त अञा वक़्तु आहे, कुझु अखियूं खोलियो। जंहिंमें तहांजी भलाई आ, तहांजे भेण जी भलाई आ, सॼे ॻोठ वारनि जी भलाई थी पवंदी। न त इहो मरवान सभिनी जा सिर खणंदो, पोइ कब्रुनि मथां चिब वांगुरु वेही रहंदो। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, मुंहिंजो कमु हो सम्झाइण। अबा पाण तहां अकुल रखो था पिया, इहा गॾह वारी लिड मग़ज़ मां कढी कुझु अकुल खां कमु वठो त सभु सड़ाई थी पवंदी। न त मूसड़े त खॾ खोटे छॾी आ, हिक न हिक ॾींहुं वञी उन में किरंदव। पोइ अबा पंहिंजो मुंहुं मथो पिटे चवंदव, अबा खैरां त सदाईं सच चयो आ। पोइ हाणे कंहिंखे सम्झ में अचे न अचे, इन में खैरां जो ॾोह त कोन्हे न। हाणे मां हलां थी पई, चङी तरह सां सोचजो। अड़े अबा चौपल बि अलाए काथे रखियमि। अबा तूं वॾड़ो आ, कुझु ख़्याल सां ॿुधाई। मिठल खाना रुकियस, मुंहुं वाले करे वॾी ग़लती कई। कातल सरेआम घुमंदा वतन था ऐं निंड पिया आहियो। सर अहिड़ी ॻाल्हि न आहे, असुल कातल ॻोठ छॾे फरार थी विया आहिनि। खणी जो उन्हनि पंहिंजा ॿार कढी छॾिया आहिनि, पर खानू ऐं अथर वारा हुते घुमंदा रहनि था। जेकॾहिं हिकु हफ़्ते अंदरि उन्हनि कातलनि खे गिरफ़्तार न कई, ही केस अव्हां खां वापसि वरितो वेंदो ऐं उन सां गॾु तव्हां जी बदिली बि कराई वेंदी। सर मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश पियो कयां। कोशिश न, मूंखे रिज़ल्ट घुरिजे। हिकु हफ़्ते जी मोहलत अथई, जेको करणो थी करे वठ। ओके सर, हफ़्ते अंदरि कातिल मुंहिंजे साम्हूं हूंदा। जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न कई, पंहिंजो ट्रांसफर ऑर्डर हितां ई खणजांइ। जी सर। घणो बर्दाश्त करे चुको आहियां, वधीक सबुर हाणे मूंखां न थींदो। 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो, 2 ॾींहंनि जी। जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि समूरा कागज़ सही थियल न हूंदा त हवेली में कब्र खोटे दफ़न करे छॾींदोसांइ ऐं कंहिंखे ख़बर बि न पवंदी। कुझु बि थी पवे, पर मां इन्हनि कागज़नि ते सही न कंदसि। छा सही न कंदी? ये मिल्कियत मुझे भाव जी आ, तुझे भाव या पी जी न है। ॾिसां की नथी लिखी ॾेई। मुंहिंजी हयातीअ में तुंहिंजो इहो ख़्वाब कॾहिं पूरो कोन थींदो। मां ख़्वाब न आहियां ॾिसंदो, ख़्वाबनि खे हक़ीक़त जो रूप ॾियणु मूंखे चङी तरह ईंदो आहे। इन्हीअ करे चवां थो, ज़िद छॾे अकुल खां कमु वठ। छो थी पाण खे सूरनि में विझणु चाहीं? जे हवेली में ख़ुशि रहणो अथई त पोइ मुंहिंजे हुक्मनि जी तोखे पासदारी करणी पवंदी। मां तुंहिंजी पानीअ कनीज़ न आहियां। बस ज़बान मूं हिकिड़ो लफ़्ज़ बि कढियो थी त ज़बान कटे छॾींदुसि। ये खैरां वारियूं पटियूं मूंखे न पढ़ाए, किथे दफ़न न करे छॾाए। पाण खां कमज़ोर थी त सभु को ज़ुल्म करे थो। मां ज़ुल्म करणु नथो चाहियां, पर तूं मूंखे ज़ुल्म करण ते मजबूर पई करे। थोरो सोच, जॾहिं मां मिल्कियत जे करे पंहिंजे सॻे भाउ खे बख़्श न कयो त तव्हांखे ईअं कीअं छॾे ॾींदुसि? मुंहिंजे अज़ाब खां बचणु चाहीं थी त बग़ैर कुझण जे इहे कागज़ सही करे ॾे, न त ॿी सूरत में इहा क़यामत रोज़ तुंहिंजे मथां किरंदी रहंदी। मां मौत खे त क़बूले सघां थी, पर कागज़नि ते सही
कॾहिं बि कोन कंदसि, कॾहिं बि कोन कंदसि, कॾहिं बि कोन कंदसि। 2 ॾींहंनि जी मोहलत ॾेई चुको आहियां। 2 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे कहर जो पहिरियों नमूनो ॾिसजांइ। तूं मूंखे ख़ौफ़ज़दा नथो करे सघीं मूसा ख़ान। तूं त हिकु ख़ूबसूरत हसीन ज़िंदगी आहीं। मूसा ख़ान खां त मौत बि ख़ौफ़ करे भरी वियो, पोइ तुंहिंजी छा मजाल आहे जो मूसा ख़ान जे साम्हूं अची ऐं ख़ौफ़ज़दा न थी। तोखे ख़ौफ़ जो नमूनो 2 ॾींहंनि खां पोइ ॾेखारींदुसि। इहो तोसां मूसा ख़ान जो वाइदो आहे, वाइदो। काले पुट बाबा के घणा ॾींहं थी विया आहिनि, खुटको थी पियो आहे। का ज़रूरत कोन्हे तुंहिंजी वञण जी, पाणे मोटी ईंदो। अदा खे खणी छॾ, खानू खे चई अचां त पंहिंजे छोकर सां मिली वञे। हा पुट, इहो त मां बि पियो सोचां थो त नंढड़ो ख़ालिद पंहिंजे पीउ खे ॾाढो यादि पियो थो करे। इन करे वञा थो त खानू खे वठी अचां ऐं छोकिरे सां मिली वञे, दिलासो ॾेई वञे किथे पीउ खे यादि करे करे बीमार न थी पए। घर खे ख़ाली न छॾे वञ पुट, आचर अचे त पोइ तूं भली हलियो वञजांइ। घर खाली किथे आहे बाबा, तूं जो वेठो आहीं। पुट मुंहिंजे हुअण ऐं न हुअण सां को बि फ़र्क़ु कोन थो पवे। चवे बाबा जाई थो, तो मां न सॼण खे आसरो न दुश्मन खे भउ। सभु ख़बर बि अथई, कोई बि वञी थो। बाबा हिते का बि दुश्मनी कोन्हे, पोइ ख़ौफ़ छा जो। पुट सम्झण जी कर, इत्फाक़ खुशी न आहे ईंदो। कुझु बि कोन थींदो, लठ खणी दर ते वेही रहिजांइ, कंहिंखे ताक़त कोन थींदी खड़ टपण जी। मां त खणी दर ते वेठो हूंदुसि, पर तुंहिंजो वञणु लाज़मी न आहे पुट। दादा चाचा के छॾनि त बाबा खे वठी अचे। पुट तुंहिंजे न चाचा खे इजाज़त मिली त मोटण जो न थई। चाचा जल्द मोटी ईंदे न। वाइदो चाचा, जल्द मोटी ईंदुसि। पर बाबा खे वठी अचिजांइ। तुंहिंजे बाबा खे वठी ईंदुसि। ठीकु आहे पुट वञ, पर मोटण जी कजांइ। पोरो माण्हू बि ॿार मिसल हूंदो आहे। सम्झां थो बाबा, सम्झां थो त घर में ॿई मासूम छॾीं थो वञा। चाचा बाबा खे कीअं करे वठी अचे। पुट चयमि न तुंहिंजे पीउ खे ज़रूरु वठी ईंदुसि।